डुगोई झण आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार चरवार। प्यारा साथियों, वताए फ़कीर जो एक नओं दिलचस्प सबक आमोद ऐं खिलाईंदड़ किस्सो खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। से मुंहिंजा वीडियो मुकमल ज़रूरु ॾिसिजो ऐं जेकॾहिं चैनल ते न्यू आहियो चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़े ॾींहुं वतायो फ़कीर पंहिंजी मस्ती में मन मस्ती में पंहिंजी दरवेशी सिफ़त में हिकु हलवाई जी दुकान वटां अची लंघियो। से मुंहिंजा वतायो फ़कीर छा ॾिसे त तरह तरह मिठाइनि जा थाल भरिया रखिया वेठा आहिनि। से हलवाई जेके आहिनि से मिठाइनि जा तरह तरह जा थाल भरियो रखिया वेठा आहिनि ऐं हलवाई माठ कयो वेठो आहे। से मुंहिंजा वताए फ़कीर छा कयो, जो वेझो वञी आङुर डिघी करे हलवाई जी अखियुनि में हणणु लॻो। से मुंहिंजा वताए जी हिन हरकत ते हलवाई छिरकी वियो ऐं चयईंसि, फ़कीर इहो छा थो करीं? वताए फ़कीर चयसि, ए हलवाई तूं ॾिसीं बि थो छा? मूं सम्झो तूं अंधो आहीं। हलवाई चयोसि, ॿेली ॾिसां थो, छो फ़कीर छा थियो आहे? वताए फ़कीर चयसि, जे सॼो आहीं ॾिसीं बि थो पोइ भला हेतिरा सारा माल पिया आहिनि, तरह तरह जी मिठाइयूं ताम पिया आहिनि ऐं तूं माठ कयो वेठो आहीं, खाई छो नथो? से मुंहिंजा हलवाई चयसि, ए वताया फ़कीर, ए ख़ुदा जा दरवेश, जे इहो तरह तरह जा हलवा मिठाइयूं वेही खाईंदसि त मुंहिंजो त झुॻो ई झण थी वेंदो, मुंहिंजो त नुक़सानु थी वेंदो। वताए फ़कीर चयसि, अड़े यार हलवाई, तूं हिकिड़े पासे थी, ऐं हिते तुंहिंजी जॻह ते अची वियां थो, तूं उथ, ऐं तो अची इहो खावां, पोइ भले मुंहिंजो झुॻो ई झण थी वञे, भले मुंहिंजो घर भींग थी वञे, भले मुंहिंजो नुक़सानु थी वञे, तूं उथ, ऐं तो खावां। से मुंहिंजा उमेदु आहे तव्हां किसो सम्झी विया हूंदा, वताए जी ॻाल्हि खे सम्झी विया हूंदा त वताए जो चवण जो मक़सदु छा हो। प्यारा साथियों, वताए फ़कीर जा हिन क़िस्म जा मज़ेदार गुफ़्ता ॿुधण जे लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो ऐं जेकॾहिं फेसबुक ते वीडियो ॾिसो पिया त लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसारींदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।